तुलसी। चवंदा आहिनि कि जंहिं घर में भी या घर जे आंगन में तुलसी जो पौधो हूंदो आहे हुन घर में माँ लक्ष्मी सदा ही वास कंदी आहे। भगवान विष्णु जी पूजा हुजे या कृष्ण जी पूजा हुजे, तुलसीअ जे बिना उहो अधूरी ही मनी वई आहे। शाम जे टाइम ते जंहिंखे असां संध्या जो भी टाइम चवंदा आहियूं, हुन टाइम ते तुलसीअ जे अॻियां ॾीओ ॿारण सां घर जी नकारात्मक ऊर्जा जो नाश थींदो आहे ऐं सकारात्मक ऊर्जा वधंदी आहे। चवंदा आहिनि कि जंहिं घर में तुलसीअ जी नित्य पूजा थींदी आहे या जंहिं घर जे आंगन में तुलसी हूंदी आहे, यमदूत भी कॾहिं भी हुन घर में प्रवेश न कंदा आहिनि। कंहिं भी परिस्थिति में तुलसी खे अपवित्र न मञियो वियो आहे। चवंदा आहिनि कि तुलसी ऐं गंगा जल हर शइ में पवित्र ही रहंदियूं आहिनि ऐं हुननि ते सूतक कॾहिं भी न लॻंदो आहे। थी सघे त आर्तवार जे ॾींहुं तुलसीअ जे अॻियां शाम जे टाइम ते ॾीओ न ॿारणु खपे। चवंदा आहिनि कि रोज़ सुबुह जो तुलसीअ जो हिकिड़ो पत्तो खाइण सां रोगन जो नाश थींदो आहे। साण ही साण तव्हांजे बॉडीअ में पॉजिटिव एनर्जी जो भी वाधारो थी वेंदो आहे। थी सघे त पंहिंजे ॿारनि खे भी तुलसीअ जे महत्वता जे बारे में ॿुधाइणो आहे। घर जे आंगन में तव्हांखे तुलसीअ जो पौधो लॻाइणो आहे ऐं नित्य ही तुलसी माता जी पूजा करणी आहे। हुन सां तव्हांजा सभु पाप भी नष्ट थी वेंदा।